औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माहिया मोहम्मद सुलेमान आरी जो अज 21 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा में रहंदड़ आरीजा क़ौम जे हिक कबीले जो शुजरो बयानु करणु यानी दिलावर खान आरीजे जो शुजरो बयानु कंदासीं। दिलावर खान खे 3 पुट आहिनि। गुल मोहम्मद उर्फ गुल्लण, बहादुर खान, खान मोहम्मद। गुल मोहम्मद खे 2 पुट आहिनि, अमीर बख्श, अहमद। बहादुर खान खे 3 पुट आहिनि, बख्शल, वाहिद बख्श, मधु। खान मोहम्मद खे 4 पुट आहिनि, मोहम्मद मूसा, मोहम्मद सुलेमान, वाहिद बख्श, मोहम्मद आचर। अमीर बख्श खे 4 पुट आहिनि, गुल मोहम्मद उर्फ गुल्लण, मुमताज़ अली, गुलाम कादर, मंजूर अली। अहमद खे 2 पुट आहिनि, जान मोहम्मद, अली नवाज़। बख्शल खे 1 पुट आहे, अब्दुर्रहीम। मोहम्मद मूसा खे 1 पुट आहे, मोहम्मद दाऊद। मोहम्मद सुलेमान खे 1 पुट आहे, अल्लाह रखियो। मोहम्मद आचर खे 3 पुट आहिनि, वाहिद बख्श, वली मोहम्मद, खान मोहम्मद। गुल मोहम्मद खे 2 पुट आहिनि, अरबाब अली, इकबाल अली। गुलाम कादर खे 6 पुट आहिनि, बशीर अहमद उर्फ पपन, ज़मीर हुसैन, सलीम चांद, जमील अहमद, आसिफ अली, आरिफ अली। जान मोहम्मद खे 3 पुट आहिनि, खादिम हुसैन, अखलाक अहमद, अयाज़ हुसैन। अली नवाज़ खे 2 पुट आहिनि, मोहम्मद अली, आशिक हुसैन। मोहम्मद दाऊद खे 2 पुट आहिनि, मोहम्मद मूसा, अली गोहर। अल्लाह रखियो खे 2 पुट आहिनि, मोहम्मद सुलेमान पीरल। वाहिद बख्श खे 2 पुट आहिनि, गुलाम अब्बास उर्फ आबिद अली, गुलाम असगर। वली मोहम्मद खे 4 पुट आहिनि, नियाज हुसैन, शाहनवाज, अली ॾिनो, मोहम्मद आचर। खान मोहम्मद खे 4 पुट आहिनि, गुलाम हैदर, मोहम्मद परियल, गुलाम शबीर, अब्दुल सत्तार। ज़मीर हुसैन खे 3 पुट आहिनि, समीर अली, तमीर अली, मोहम्मद यूसुफ। सलीम चांद खे 4 पुट आहिनि, अली अकबर, अली असगर, अली चांद, अली हैदर। जमील अहमद खे 2 पुट आहिनि, फरमान अली, रहमान अली। आसिफ अलीअ खे 3 पुट आहिनि, काशिफ अली, आतिफ अली, आकिब अली। आरिफ अलीअ खे 2 पुट आहिनि, मुशीब अली, अमीर अली। बख्शल खे 2 पुट आहिनि, हुसैन बख्श, हाकिम अली। अनवर खे 1 पुट आहे, रियाज़ अली। ज़ुल्फ़कार अली उर्फ ईपे खे 4 पुट आहिनि, जावेद अली, मुजाहिद अली, ज़ाहिद अली, अब्दुर्रहीम। मोहम्मद मूसा खे 2 पुट आहिनि, खुबदार अली, दीदार अली। अली गोहर खे 1 पुट आहे, गुलज़ार अली। पीरल खे 1 पुट आहे, अल्लाह रखियो। गुलाम असगर खे 1 पुट आहे, सिकंदर अली। नियाज हुसैन खे 2 पुट आहिनि, फरीदुद्दीन, सईद अली। अली ॾिने खे 2 पुट आहिनि, मोहम्मद नईम, मोहम्मद फ़हीम। खे 1 पुट आहे, अबूज़र। गुलाम हैदर खे 3 पुट आहिनि, बशीर अहमद, रशीद अहमद, सलीम अली। मोहम्मद परियल खे 3 पुट आहिनि, सदाम अली, गुलाम रज़ा उर्फ मोर, आमिर अली। मोहम्मद आज़म, कदीर अली, इमाम बख्श। खादिम हुसैन खे 1 पुट आहे, सखावत अली। अखलाक अहमद खे 4 पुट आहिनि, सिराज अली, मेराज अली, ज़ीशान अली, शीराज अली।
मोहम्मद अलीअ खे 4 पुट आहिनि। अहमद अली, कामरान अली। आशिक़ हुसैन खे हिकु पुटु आहे, सैफुल्ला। हुसैन बख़्श खे हिकु पुटु आहे, ज़ाकिर अली। हाकिम अलीअ खे 2 पुट आहिनि, बख़्शल अली, अकबर अली। रियाज़ अलीअ खे 4 पुट आहिनि, एहसान अली, अनवर अली, जावेद अली, ज़ुबैर अहमद। जावेद अलीअ खे हिकु पुटु आहे, रज़ा अब्बास। मुजाहिद अलीअ खे 2 पुट आहिनि, ज़ुल्फ़कार अली, रेहान अली। ज़ाहिद अलीअ खे हिकु पुटु आहे, दिलावर अली उर्फ़ अरसलान अली। अब्दुर्रहीम खे 3 पुट आहिनि, मोहम्मद बाक़िर, मोहम्मद जाफ़र, मोहम्मद यूसुफ। ख़ुबदार अलीअ खे 4 पुट आहिनि, मोहसिन अली, बाक़िर अली, मुसव्वर अली उर्फ़ आहे काको। दीदार अलीअ खे 2 पुट आहिनि, पारस अली, मोमिन अली। हिकिड़े हिकु ॿियो बि मुख़्तसर शजरो आहे अमीर बख़्श आरिज़े जो ऐं हुनजे भाइटे जो। अमीर बख़्श खे हिकु पुटु आहे, कादुर बख़्श उर्फ़ कादन। अमीर बख़्श खे हिकु भाइटियो आहे, मोहम्मद हकीम। कादुर बख़्श खे हिकु पुटु आहे, अमीर बख़्श उर्फ़ आगो। मोहम्मद हकीम खे हिकु पुटु आहे, मेहर अली। अमीर बख़्श खे हिकु पुटु आहे, बिलावल अली। मेहर अलीअ खे हिकु पुटु आहे, असलम अली। जज़ाकल्लाह।